उन्हनि खे इज़त ॾियूं, उन्हनि खां इज़त वठूं। बुर्दी साहब जो किरदारु उहो किरदारु आहे त मां चवां थो मुंहिंजी नज़र में जेकॾहिं मेल अदाकारनि में मां अचां थो त जंहिं माहौल में मूं पाण कमु कयो आहे या जन दोस्तनि महिरबानी असांजे ड्रामा में कमु कयो आहे त मूंखे बुर्दी जहिड़ो परफेक्ट अदाकार नज़र नथो अचे। बुर्दी साहब हैदराबाद में, कराची में, लाहौर में अकेडमी खुलियल अदाकारी में अदाकार उते अदाकारी सिखनि था। कराची में नापा भी आहे। मां मञा थो मुंहिंजी जात महिनत था कनि, पर तव्हां हिन नापा खे छा कंदो जेको साम्हूं पाणीदारो वेठो आहे। जब दोस्त बुर्दी सां कमु कयो आहे उनजो अहसासु आहे हीउ माण्हू कहिड़े कैलेबर जो अदाकार आहे। मूंखे ॿुधायो त बुर्दी साहब कहिड़े नापा मां सिखियो। हीउ ख़ुदादाद सलाहियतनि वारो मालिक, हिकु सिंध जो लाजवाब लाज़वाब किरदारु, जहिड़ो अदाकार जहिड़ो इंसान, हिन जे ज़बान मां कॾहिं को बदख़लाक़ी वारो लफ़्ज़ पंहिंजी ज़िंदगी में इंसान ॿुधो, जेको ॿुधो अदब ॿुधो ऐं अदब ॻाल्हाईंदो रहियो आहे। ऐं अॻिते बि असांजी मुंहिंजे सभिनी दोस्तनि जे लाइ दुआ आहे त सदाईं अलाह पाक हुनखे उनजी फैमिली खे वॾियूं कामयाबियूं ॾींदो। बुर्दी साहब जे छांव में, बुर्दी साहब जी सोबत ऐं संगत में असां हेॾा ड्रामा सदा बि रहंदासीं, कदा बि रहंदासीं। बाक़ी अस्मा जिला में छा चवां, वो तो मुंहिंजी आई भेण, तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो नातो शायदि मौत छिजे, तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो नातो शायदि मौत छिजे, ही यारी का ॿी आहे, यारी माण्हुनि वारी न आहे। मुंहिंजी भेण आहे, फील्ड में जॾहिं आई तक़रीबन नंढड़ी सफ़ा, मां चवां थो जीअं मूंखे पंहिंजूं भेण आहे। रिश्तो सिर्फ़ दुनियादारी में ये जज्बात जा रिश्ता होना है, ये एहसास जा रिश्ता होना है। असांजो एहसास वारो रिश्तो भी आहे ऐं मोहबत पंहिंजे माइट वारी भी आहे। उनखे मुंहिंजो वॾो भाउ भाईंदी आहे, मां उनखे मुंहिंजो नंढी भेण भाईंदो आहियां। सो इंतिहाई बाइज़त छोकिरी, माण्हुनि जो भली मेड़ हज़ारनि जो हुजे, पर जे हिन जी नज़र असां ते पवंदी त भॼी अची ईअं मिलंदी। मां सम्झां थो त असांखे सॼियूं भेणुनि खे एतिरो तकिड़ो न मिलंदी हुई। हीअ औरत इज़त ॾियणु ॼाणे थी, जंहिंजे करे हज़ारनि जी सूरत में माण्हू हिते पहुता, हिनखे ताज पारायो, हिनखे गुलनि जा हार पारायो, दुआऊं ॾिनो, मोहबत ॾिनो। सो अस्मा असांजी दुआ आहे, जेके बि असांजे पहिरें उर्दू जा अदाकार आहिनि, जन बि तव्हां सां कमु कयो आहे, अलाह साईं सदाईं कहिड़ा ॿिया बि खोड़ सारा ताज तव्हांजे मथे ते अञा बि सजाईंदो। अलाह साईं तव्हांखे सवे हज़ारे कामयाबी ॾींदो, जेके असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदासीं। मां शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि जो, जेके शिकारपुर खां अॼु बियासी क़यादत में, जेके सखर खां, जेके खैरपुर खां, जेके गफड़ खां ऐं दरी वीरो जीअल जो शुक्रगुज़ार आहियां जो चाचो जीअल हिन थधि जे मौसम में अदी अस्मा जी मोहबत प्यार ऐं शफ़क़त में हिते वीचारो कराची में निकितो आहे, हिते पहुतो आहे। माण्हुनि जे पुटनि जो कंहिंखे बि अहसासु कोन्हे। असां को पुछो त ॿार ज़रे मनफ़ी सर्दी जे तोखे ते पहुता ऐं हक़ीक़त से एतिरी ख़ुशी कॾहिं ज़िंदगी में न रही। वॾी ख़ुशी पर हिते माना तमामु तकलीफ़ पवंदी जो मुनीर सियाल जहिड़ो माण्हू वेठो आहे, वीचारो परेशान मिलियो। सदाईं आबाद हुजो, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। ऐं मां फ़क़ीर हाकिम अली जो अर्ज़ु कंदुसि हिकिड़ो मिंट हेॾे अचे। फ़क़ीर हाकिम अली हुजण जे लाइ भरपूर ताड़ियूं हुजनि, जो हीउ मोहबत वारो माण्हू आहे, हिन जी नियत ते ख़ुदा ॼाणे थो, असांखे शक कोन्हे। एतिरो वॾो घमसान हिन दुनिया में, हिन टाइम में, हिन वक़्त में कंहिंखो कोन थो पुॼे। हिन जी स्ट्रगल खे, हिन जी महिनत खे, हिन जी सम्झे सोच खे सलाम आहे। ऐं हिन खे मां इहो अर्ज़ु रखंदुसि त जेकॾहिं अलाह साईं हिनखे अॻिते हिमत ॾे त थोरो दोस्तनि खां बचे बि सही। प्रोग्राम हाकिम अली हलाइण जे लाइ तव्हांखे तरतीब खपे थी। हज़ारनि जे लखनि जी सूरत वारा प्रोग्राम खे असां हलाया आहिनि, पर तरतीब सां हलिया आहिनि। अलाह साईं तव्हांखे सम्झ ॾींदो, ईअं ई महफ़िलूं मचाईंदा रहंदो, ईअं दोस्तनि खे घुराए उन्हनि खे इज़त ॾींदा रहंदो। सदाईं आबाद हुजो, वरी महिरबानी। ज़फ़र खोखर साहब जंहिं कुझु लफ़्ज़ अहिड़ा ॻाल्हाइण जो यादुनि में मां बि किथे हले वियुसि। अस्मा भुट्टो हिकु सीरीज़ में कमु करे पई, जंहिंखे बि कैरेक्टर जो काफ़ी टाइम अॻु में। उन वक़्तु हिकिड़ो यादगार लम्हो इहो जेको मूंखे यादि रहिजी वियो त सीन कंदे कंदे हुनखे ॾेबू हिते ॾंगणी वियो।
जॾहिं नेबू हुनखे न करिणो हो त नेबू खां पोइ त मुंहुं ई सुजी वियो। असां चयोसीं त शूट फ़िलहाल पिकअप कयूं, किस्त हलणी बि हुई। असां चयो त मूंखे को चश्मो आणे ॾियो, मां पोइ बि इहे सीन कंदुसि। उन में ॿिनि किस्मनि जो कमु चश्मो पाए इन जे लाइ ताड़ी ये फन जी कुर्बानियूं जो इंसान केतिरे बि दर्द पीड़ा सूर में हुजे ऐं पोइ बि पंहिंजो कमु सचाई सां करे इहो सोचता। पुराणो डायरेक्टर असांजे मुनीर सियाल साहब हींअर मां असांजो तमामु नसीर पुराणो असांजो जेको रिसेंट बि हाणे हिकिड़ो तमामु सीनियर राइटर जेको सुठो इंसान वॾी ज़िंदगी ॾींदो उहो ड्रामो कंहिंखे ते करे रहियो आहे। तव्हांजो ॼातल सुञातल अदाकार ऐं डायरेक्टर मुंहिंजो भाउ तमामु पुराणे दौर जो एस भट्टी साहब छा फैन बि आहियां। मां दिलि जाए क्या मुनीर सियाल साहब उस्ताद बुखारी फरमायो त भेलियो चौथा गाव त माया, भेलियो चौथा गाव त माया, नरम सही बेसाव त माया, नेठ खता थी रींदी मूंखां, आदम हाँ अल्लाह त माया। जेको कुछ ॻाल्हाइणो हुयो वक़्तु तमामु घणो गुज़री वियो आहे ऐं ज़फ़र कोकर अब्दुल सत्तार लाड़ काफ़ी ॻाल्हाए रहिया आहिनि। मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि ऐं असुल खां वठी चवंदो पियो अचां काफ़ी सालनि खां त ज़ुल्फ़कार बुर्दी फ़न जी दुनिया जो वॾेरो आहे ऐं अलाह साईं उनखे अञा वॾी इज़त ॾींदो ऐं अॼु साबित बि थियो त हू वाक़ई वॾेरो आहे। अदी आसमा उहो ज़फ़र कोकर जी भेण न आहे, उहो हुन ते नज़त आहे। आसमा घणनि भाइरनि जी भेण आहे पर मां हुनखे भेण नथो चवां, मां हुनखे हुनजो भाउ थो चवां छो त मर्द अदाकार आहे, मर्द फनकार आहे। औरत न आहे पाण बि रियलाइज़ कंदी आहे, महसूसु कराईंदी आहे त मां माई आहियां। सो उहा असांजी नंढी भेण त हुनजो भाउ आहे सम्झो। ऐं अॼु जॾहिं हुनजे मथे ते ताज पियो त सचमुच मूं महसूसु कयो त हीअ फ़न जी दुनिया जी मलका आहे। अलाह साईं उनखे इहे समय ताज समय इज़त बख़्शींदी ज़िंदगी रही त इंशाअल्लाह असां बि आसमा जी ज़ुल्फ़कार बुर्दी जी पंहिंजे पंहिंजे हिसाब सां भरपूर शाम मल्हाईंदासीं, इज़तूं ॾींदासीं। थैंक यू सो मच। अलाह ख़ुशि आबाद कंदो सभिनी खे। थैंक यू मुनीर साहब। ऐं हींअर मां हिकिड़े डायरेक्टर खे गुज़ारिश कंदुसि, उन खां पोइ एस भट्टी साहब बि तयारी पकड़े हिकिड़े डायरेक्टर दोस्त खे गुज़ारिश कंदुसि। ऐं उन वक़्तु तमामु पुराणो दौरु आहे जो जंहिं वक़्तु मां ख़ुदि नंढड़ी उमिरि में डायरेक्शन कंदो हुउसि, उन वक़्तु उहो दोस्त KTN ते काफ़ी सुठो कमु कंदो। जेसि ताईं उहो मोटी अचे असां पंहिंजे हिकिड़े झूने अदाकार ऐं तमामु सीनियर अदाकार जेको तमामु सभिनी जो ॼातल सुञातल आहे, क़ाबिल इज़त एस भट्टी साहब जिन खे गुज़ारिश कंदासीं त हू चंद कदम खणी अॻिते अचनि ऐं चंद लफ़्ज़ असांखे इनायत कनि।